कि हिकिड़ो भक्त थियो जंहिं कंहिं बुजुर्ग जी सेवा कई ऐं उनखे जीवन दान मिलियो ऐं उन बुजुर्ग चयो कि एॾो तूं सुशील आहे, एॾो तूं सचो माण्हू आहे, भोलो भालो आहे कि मां पंहिंजे न्याणी जी शादी तोसां कराईंदुमि। लेकिन जॾहिं वापसि आयो त उनखे ॾाढे धनवान वॾे परिवार मां रिश्तो आयो ऐं पंहिंजो वचन कयल मुकरी वियो। जॾहिं उहो नौजवान आयो ऐं चवणु लॻो बाबा तव्हां मूंखे वचन ॾिनो कि तव्हां मुंहिंजो विवाह कराईंदो, त चए थो भाई कहिड़ी गवाही आहे, केरु साक्षी आहे, छो जो रस्ते में केवल उहो नौजवान ऐं उहो बुजुर्ग हुयो, ॿियो कोई न हुयो। त चए थो ॿियो केरु हुयो, हिकिड़ा तव्हां, हिकिड़ो मां ऐं टियों त साक्षी गोपाल हुयो, जेको हर जॻह हमेशह हूंदो आहे, मूंसां गॾु हुयो। त चई त पोइ ठीकु आहे, तुंहिंजो साक्षी गोपाल अचे गवाही ॾे त मां पंहिंजे धीअ जी शादी तोसां कराई। त लंबी कथा आहे त उहो भॻवान ॾे हलियो आहे, रोअंदो रोअंदो कीर्तन कंदो वियो आहे ऐं भॻवान खे चएसि थो हलो न, जल्दी हलो, तव्हां मूंसां गवाही ॾियो, ॻाल्हायो छो था, रोए थो, मूंखे जवाब बि न ॾींदो। रोई करे जॾहिं वापसि थो वञे त भॻवान जे विग्रह मां आवाज़ आई, तूं बसि एतिरे में हली थो वञे वापसि? डुकंदो डुकंदो आयो, प्रभु तव्हां ॻाल्हायो? भॻवान चवनि था हा, तुंहिंजी एॾी श्रद्धा, एॾो अटूट विश्वास, वरी तूं वापसि थो वञे? बलहार वियो, चई प्रभु हलो गवाही ॾियो। भॻवान परीक्षा था वठनि, चवनि था अरे पागल, मूर्ति बि कॾहिं हलंदी आहे छा? हा, त भक्त चए थो मूर्ति त ॻाल्हाईंदी बि कोन्हे, हाणे जॾहिं ॻाल्हाए वेठा आहियो त हलणो बि पवंदो। ॾाढी प्यारी कथा, भॻवान हली था पवनि ऐं चवनि था हिकु शर्त अथई, तूं मुड़ी करे न ॾिसजांइ। इहा ई शर्त मीराबाई खे बि भॻवान ॾिनी, मुड़ी करे न ॾिसजांइ भाई, न त मां उते ई गायब थी वेंदुमि, पोइ न चइजांइ। ठीकु आहे प्रभु, मां तव्हांखे बढ़िया रस्तो वठी थो हलां, तव्हांजा चरण ॾाढा कमल जे गुल खां बि कोमल, इन करे सुंदर रस्तो तव्हांखे वठी थो हलां। ऐं रस्तो कीअं कढजंदो? मां भॼन ॻाईंदो हलंदुमि, तव्हां ॿुधंदा हलिजो, कीर्तन कंदो हलियो, भॼन ॻाईंदो हलो। पोइ हिते श्री भॻवान ॿुधनि था, भॼन ॻाए करे जॾहिं ॻाल्हाइण लॻो त धीरे धीरे भॻवान चवनि था जी अच्छा हाँ वाह वाह। ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे भॻवान जे चरणनि जे नूपुर मां खन खन ॾाढी मिठी सुरीली आवाज़ थी अचे, वरी भॻवान जी परछाई नज़र थी अचे। हलंदे हलंदे ॻाल्हियूं कंदे अचानक ॾिठईं भॻवान जी परछाई गायब थी वई, वरी अचानक ॾिठईं चरणनि जे नूपुर जी आवाज़ गायब थी, वरी ॿुधईं त भॻवान जी हा हो जी फोट कनि कोन था। वरी चए थो अच्छा मां सम्झां थो तव्हां मूंखां परीक्षा था वठो, हा न प्रभु? त भॻवान हा जी कुझु न चयो। अरे तव्हां पहिरियों ई मूंखे चई छॾियो आहे कि पोइ ते मुड़ी करे न ॾिसजां, मां कोन ॾिसंदुमि पोइ ते मुड़ी करे। भॻवान आवाज़ ई न ॾिनी, 5 मिंट 10 मिंट वरी कथा ॿुधाई, वरी पोइ हिते पुछे थो प्रभु ॿुधायो सही ॻाल्हि आहे? भॻवान जवाब नथा ॾियनि, चए थो हली त न वियो? अरे छलिया बि त हिन जो नालो आहे, हे छल बि त कंदो आहे, गोपियुनि खे छॾे करे 100 साल हली वियो हो, गोपियूं रोअंदी रहंदियूं, मांसां बि त ईअं न कयो अथई। जीअं पोइ ते मुड़ी ॾिठईं त भॻवान जोर जोर सां खिलण लॻा, उते ई मूर्ति बणिजी आहे, उते ई मूर्ति बणिजी आहे। पर हिकिड़े गांव वारे उनखे ॾिसी वरितो, ते ॻाल्हाईंदो थो अचे, कंहिंसां खिलंदो थो अचे, रोअंदो थो अचे, केरु आहे हिन जे पोयों? हे त उहो ई आहे जंहिं वचन वरितो हो न्याणीअ जे शादीअ जे लाइ, लेकिन हिन जे पोयों केरु आहे? ॾिठईं त भॻवान जो ज्योतिर स्वरूप हिकिड़ो नज़र थो अचे ऐं भॻवान जा चरण चिन्ह नज़र था अचनि। पोइ त ॻाल्हि फैलिजी वई नगर में, डुकंदो डुकंदो नगर आयो ऐं उहो पिता बि आयो। जॾहिं ॾिठईं भॻवान उहे ई मंदर वारा आहिनि, साक्षी गोपाल, उहो अॼु बि स्थान अथव जगन्नाथपुरीअ खां अॻिते, चओ जय श्री कृष्ण, साक्षी गोपाल नाले सां अॼु बि मंदिर ठहियलु अथव, उते उहा ई मूर्ति अथव। भॻवान मूर्ति रूप में उते शाम रंग बीह रहिया। तॾहिं पिता बख़्शाइण लॻो कि मुंहिंजो अपराध माफ़ करण जे लाइक़ु त न आहे, पर प्रभु मूंखे क्षमा कजो, हाणे मां पंहिंजो वचन बि निभाईंदुमि ऐं मूंखे प्रेम जो, भक्ति जो, सभिनी क्षमा घुरी। चओ हरे राम। त हे त हाणे जी ॻाल्हि आहे, कलयुग जी।
कलयुग जी ॻाल्हि आहे। भगवान प्रकट थिया आहिनि, भगवान मूर्तिअ मूं हली बि पिया आहिनि, प्रकट थी करे ॻाल्हायो बि आहे, गवाही अची करे भगवान ॾिनी आहे। चओ हरे कृष्ण। त इहे भगवान जे अॼु कलयुग जे अवतार जा स्थान आहिनि। जगन्नाथपुरी उड़ीसा, पंढरपुर महाराष्ट्र, तिरुपति बालाजी। तिरुपति बालाजी कहिड़ो स्थान आहे? हिते बि त हाणे लीलाऊं कयूं भगवान। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वास।